वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां हारी कार्ड जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध में 1 खां 12 एकड़ एराज़ी ते 10 लख आबादगार आहिनि। आबादगारनि खे कणिक जी पोखाई लाइ हारी कार्ड ज़रिए हिमथाइणु चाहियां थो। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे, असां चाहियूं था त कणिक जी पैदावार वधि खां वधि थिए। रबी जे फ़सल लाइ वक़्त ते ज़रई पाणीअ जी फ़राहमीअ खे यकीनी बणायो वञे। सिंध मां हर साल चांवरनि जो वॾो अंग एक्सपोर्ट थींदो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गज़ाला सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की ज़ेर सदारत इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर ज़राअत जो जेको आहे मोहम्मद बख्श महर, उन सां गॾु सैयद नासिर शाह ऐं चीफ सेक्रेटरी पिणु मौजूदु आहे। सिंध के वॾे वज़ीर हिदायतूं कयूं आहिनि त जेको आहे सिंध में 1 खां 12 एकड़नि खां मथे जेकी 1 खां 12 एकड़ आहे उन्हनि जी आबादगारनि खे हारी कार्ड ॾिनो वेंदो। आबादगारनि जी कणिक जी पोखाई लाइ हारी कार्ड ज़रिए हिमथायो वेंदो, इहो चवणु आहे वॾे वज़ीर। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त असीं चाहियूं था त कणिक जी पैदावार वधि खां वधि थिए। वॾे वज़ीर जो चवणु आहे त रबीअ जे लाइ जेको वक़्तु सिर पाणी आहे उन्हनि जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। कणिक जे आबादगारनि लाइ बहितरीन फसल तयारु करण लाइ आगाही मुहिम पिणु शुरू कई वञे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सिंध मां हर साल चांवरनि जो वॾो अंग एक्सपोर्ट थींदो आहे। आबादगार हिन साल अहिड़ो फसल पोखिन जंहिंसां एक्सपोर्ट थी सघे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सिंध हुकूमत ज़रई ऐं सनती शोबनि खे जदीद तरीक़े सां करणु चाहे थी। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त आबादगारनि जी पैदावार बाबति मुकमल आगाही फ़राहम कई वञे थी। वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।